नाज़रीन ही ताज़ा तरीन ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त उमरकोट भरिसां भील ऐं ठाकुर बिरादरी में झेड़े दौरान हिकु ॼणो क़त्ल थी वियो। वाक़े ख़िलाफ़ भील बिरादरी जे माण्हुनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो हयो। छोर में भील बिरादरी ऐं ठाकुर बिरादरी में झेड़े दौरान जवाबदारनि कुहाड़ी हणी नौजवान टाल्हो भील खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद मक़तूल जे वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ अल्हावारे चौक ते लाश रखी धरणो हयो, जंहिं सबबि कराची में ख़ासि कुंडरी सामारो वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। उन मौके ते मक़तूल जे वारसनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त मक़तूल टाल्हो भील खे जगमाल सिंह ऐं सॼाण सिंह कुहाड़ियूं हणी क़त्ल कयो आहे, पर अफ़सोस जो पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ही ताज़ा तरीन ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त छोर में भील बिरादरी ऐं ठाकुर बिरादरी में झेड़े दौरान जवाबदारनि कुहाड़ियूं हणी नौजवान टाल्हो भील खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद मक़तूल जे वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ अल्हावारे चौक ते लाश रखी धरणो हयो, जंहिं सबबि कराची में ख़ासि कुंडरी सामारो वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। उन मौके ते मक़तूल जे वारसनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त मक़तूल टाल्हो भील खे जगमाल सिंह ऐं सॼाण सिंह कुहाड़ियूं हणी क़त्ल कयो आहे, पर अफ़सोस जो पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।